मेहरापुर में मुगल बिरादरी के माण्हुनि पारां एजाज़ मुगल मोहम्मद छुटल उर्फ पपन मुगल जी अॻुवाणीअ में शालाबाद रोड ते संदन ज़रई ज़मीन मथां बाअसर कब्ज़ा माफ़िया पारां कयल कब्ज़े वारी कोशिश जे अमल ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते टाइम न्यूज़ सां वीचारींदे मुज़ाहिरीन चयो त को आदिल जेको आहे सो भट्टी ऐं ॿिया हुन सां ॿिया गॾु माण्हू आहे जेके माना कब्ज़ा ग्रुप माण्हू आहिनि ऐं हिननि ते माना 4-4 रजिस्ट्रियूं माण्हुनि जूं करे असांजो 425 नंबर आहे। असांजे भर में मोहम्मद ईसा जो नंबर आहे, 417 हुनजो नंबर आहे। हुन ते बि कब्ज़ो करणु चाहिनि था पिया, चवनि था हे बि सॼो मुल्क असांजो ई आहे। हिकिड़े प्लाट जूं 10 रजिस्ट्रियूं हिननि माण्हुनि कयो आहे। हिननि माण्हुनि खां पैसा वठी माना ठगियूं करे हे माफ़िया ग्रुप आहे। असांखे कल्ह मूंखे धड़का पियो ॾिए त मां तोखे खणाए छॾींदुसि। मां अपील थो कयां त मूंखे माना तहफ़ुज़ ॾिनो वञे, मूंखे मौतमार जूं धमकियूं ॾिनियूं अथनि, इन्हनि ते एक्शन खयो वञे ऐं जेको आहे सो इन्हनि माण्हुनि खे जल्द बि जल्द कानूनी शिकंजे में आंदो वञे। असांखे 10-20 साल थिया आहिनि, असां हिते हारपो कंदा आहियूं। हीअ कब्ज़ा ग्रुप माफ़िया वारा असांखे अची धमकाइनि था, डंडा खणी था अचनि, असांखे हितां टुकाइनि था। असांखे हिननि खां तहफ़ुज़ खपे, हिननि खे गिरफ़्तार कयो वञे, असांखे इंसाफ़ मिले। हितां जे जेको आहे सो मुगल बिरादरी जा वीचार ॿुधाइण जो चवणु आहे त असांखे बाअसर कब्ज़ा माफ़िया मां जान आजी कराए ऐं फौरी तौर ते इंसाफ़ फराहम कयो वञे। ॿी सूरत में एहतजाजी दायरो वसी कयो वेंदो। कैमरामैन बाकर अब्बास सां गॾु मोहसन मला, टाइम न्यूज़, मेहरापुर।